मां त तोखे चवां थी न त तूं वञी रुगो जाबिर सां हथ मिलाए ऐं जाबिर जेका बि तोखे सलाह ॾी न उन ते रुगो अमल कर। तूं बि जाबिर खे सलाह ॾिजांइ। जेकॾहिं तुंहिंजी सलाह में बि असरु हूंदो न त पोइ खणी उन ते ई अमल कजो। ॻाल्हि ॿुध, इन खां इहो सुठो न आहे त को ज़हर जो वटो मूंखे आणे ॾे त मां हिक ई साईअ सां ॿोके दम धणीअ जे हवाले कयां। हा चाकर ख़ान जेके मुंहिंजे अंदर में राज़ आहिनि न से मुंहिंजे लाइ ज़हर बणिजी चुका आहिनि ऐं मुंहिंजे अंदर जा राज़ ॿुधणु तुंहिंजे बर्दाश्त जी वस जी ॻाल्हि न आहे। पर पोइ मां त उहो राज़ तेसीं ताईं ॿुधाईंदुसि जेसीं ताईं तुंहिंजी बर्दाश्त तुंहिंजो साथ। कावड़ ख़त्म नाहे थी, वो आरज़ी ठाहा बस वो चाकर ख़ान जो दिलो करे वठूं। ओ पुत्रा हिक ॿिए खे तोरे ऐं वापरे वठंदासीं। ही जी हाणे खरियल इंसान हिरियल जंहिंजी का बि हैसियत कान्हे इहो वरी हलियो आहे जाफर ख़ान सां तोड़ कनि। अरे तुंहिंजी लेवल आहे थोरो तुरियूं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।